नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ हींअर साम्हूं आई आहे। गेटी जतोई में जतोई ऐं शाहाणी बिरादरीअ में माल जे बेल तां थियल तकरार जो निबेरो जमाली हाउस दादो ते थियो आहे। फ़ैसिलो वीर मंज़ूर पंवर जे सरपंच हेठि थियो, जंहिंमें जतोईनि ते शाहाणी बिरादरीअ जे 2 माण्हुनि खे मारण जो ॾोह साबित थियण ते 50 लख ॾंड विधो वियो ऐं जतोई शाहाणियुनि खां तॾहिं जी माफ़ी पिणु वठंदा। शाहाणियुनि पारां गुलाम मुर्तज़ा जतोई जे बंगले ते हमले जे ॾोह हेठि शाहाणियुनि ते 30 लख रुपया ॾंड विधो वियो ऐं शाहाणी गुलाम मुर्तज़ा जतोई खां तॾहिं ते वञी माफ़ी वठंदा। रईस राज़ी खान जतोई, सरदार चाकर खान शाहाणी, सरदार फारूक अहमद खान लोधी, याम बशीर अली खान साहब, शबीर अली खान, सलाहकार हाजी करीमनो जतोई। पहिरीं धुरा बशीर अहमद खान जतोई, ॿी धुरा अली गौहर खान ऐं मज़हरुद्दीन खान शाहाणी। ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधी मुतफ़िक़ तौर हेठियां रीति सुलह कजे थो। फोती तालिब हुसैन ऐं ॿियो मंठार अली शाहाणी हर हिकु क़त्ल जो एज़ो 25 लख, ॿिन्ही क़त्लनि जो टोटल एज़ो 50 लख रुपया जतोई शाहाणियुनि खे भरे ॾींदा ऐं तॾो बि ॾींदा। रईस गुलाम मुर्तज़ा खान जतोई जे बंगले ते जेको शाहाणियुनि हमिलो कयो आहे उन जो ॾंढु 30 लख रुपया ऐं तॾो बि ॾींदा। रईस गुलाम मुर्तज़ा खान जतोई जो जेको नुक़सानु शाहाणियुनि कयो आहे उहो वापसि कंदा। बाक़ीअ जी शाहाणी साख कंदा। 1 महीने अंदरि साख थींदी रफ़ीक अहमद खान जमाली साहब वटि। जतोइनि जे पोखुनि ऐं ज़मीन में जतोइनि जे पोख में ऐं ज़मीन में शाहाणियुनि जो माल न वेंदो। अहिड़ीअ तरह जतोइनि जो माल बि शाहाणियुनि जे पोखुनि ऐं ज़मीन में न वेंदो। जेकॾहिं जतोइनि जो माल शाहाणियुनि जे ज़मीन ॾांहुं वेंदो त शाहाणी अब्दुल अलीम जतोईअ खे चवंदा ऐं माल को बि नुक़सानु न कयो हूंदो त अब्दुल हलीम उहो माल शाहाणियुनि खे वापसि कंदो। अहिड़ीअ तरह जेकॾहिं जतोइनि जो माल शाहाणियुनि जे ज़मीन में वेंदो उन जो इतलाउ मोहम्मद उमर ख़ान शाहाणीअ खे ॾींदो। माल नुक़सानु न कयो हूंदो त उहो माल मोहम्मद उमर ख़ान जतोइनि खे वापसि कंदो। जेकॾहिं कंहिं बि ॻाल्हि ते जतोई ऐं शाहाणी कुझु गड़बड़ कनि था त उन जो इतलाउ सरदार चाकर खान ऐं रईस गुलाम मुर्तज़ा खान खे इतलाउ ॾींदा, मगर पाण में का बि हथ चुराद न कंदा। जतोई ऐं शाहाणियुनि जो पाण में जेकी बि कशमकश थी आहे उहा आहे ज़मीननि जे दंग ते। उहो दंग जंहिंमें गवर्नमेंट जो रेवेन्यू तालको दादूअ जो रेवेन्यू ऑफिसर, तालके मोरे जा रेवेन्यू ऑफिसर हूंदा ऐं सर्वे पार्टीअ जा बि ऑफिसर हूंदा ऐं 2 माण्हू रईस गुलाम मुर्तज़ा खान जा ऐं 2 माण्हू सरदार चाकर खान जा ऐं 2 माण्हू सरदार रफ़ीक अहमद खान जमाली साहब जा हूंदा। ॿिन्ही धुरियुनि पारां सरदार मंजूर अली खान ऐं मीर आबिद हुसैन खान जे तरफ़ां हाजी करीमनो जतोई हूंदो। इहा तारीख़ 15/11/21 खां 15/12/21 ताईं दरिया जे वहुकरनि जे करे इहा तारीख़ मुक़ररु कजे थी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु शाहाणी जतोई साहबनि जो जेको ठाह पियो थिए उन में मां ऐं ॿिया जेके सरदार आहिनि मोहज़ीन आहिनि इन्ही जा असां घुराईंदा आहियूं। जंहिं
सभिनी खे मान ॾींदे इहो वॾो शेर उतारियो, ख़ासि करे सरदार चाकर ख़ान रईस ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जी महिरबानी आहे ऐं हुननि जी क़ौम जी महिरबानी आहे जंहिं इन्हनि खे सभिनी खे इज़त भरी मोट ॾिनी ऐं अॼु उहो तस्वीर तमामु थोरे वक़्त में थिए थो छो इहो जेके वधे आहे तमामु गंदगी वधी वञे आहे उनखे ख़तमु करण लाइ काफ़ी सरदार साहिबनि सभिनी सरदार रफ़ीक जमाली ॿिया असां सभिनी गॾिजी गुज़ारिश कईसीं ॿिनी मोज़ीन खे ख़ासि करे ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं सरदार चाकर ख़ान खे जंहिं असांखे चवण जी इज़त ॾिनी अॼु फ़ैसिले ते वेठा आहियूं अलहमदुलिल्लाह अॼु फ़ैसिलो थियो थिए थो वञे फ़ैसिले जी फतवा जेकी आहे असां ठाही आहे ऐं सभिनी जे सलाह मशवरे सां असां हे मसलिहत कई आहे जेको ॿिनि क़ौमनि खे पाण में ज़िंदगी भर जेके पीढ़ी दर पीढ़ी गॾु वेठा आहिनि ऐं हिनखे सदियूं थियूं आहिनि गॾु वेठे ज़मीन जे मालनि जे भेलनि ते एतिरो मिसाल जी ॻाल्हि पए वञी पिया आहिनि अलाह कंदो इहे कुदरतूं ख़तमु थींदियूं ऐं पाण में मुहबतूं वरी उजागर थींदियूं अलाह कंदो ॿई पाण में वरी ॿाहिरि थी रहंदा फ़ैसिले जी फतवा लिखी आहे उहा हाजी करे No, the same video, I saw the same video.